नाज़रीन, तालीम वधायो सिंध बचायो फोरम पारां सिंध वासियुनि खे जदीद साइंसी ऐं टेक्नोलॉजी वारे तालीम ॾियण लाइ राज़ीदेरो खां खैरपुर लाड़काणे पुल ताईं जागीरता रैली कढी वई। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे किशोर कुमार। तालीम वधायो सिंध बचायो फोरम पारां सिंध वासियुनि खे जदीद साइंसी टेक्नोलॉजी वारी तालीम जो हक़ वठी ॾियण जे लाइ राज़ीदेरो खां सिंधु दरिया जे खैरपुर लाड़काणे वारे पुल ताईं तालीमी वॉक रैली कढी वई, जंहिंमें फोरम जे अॻवाननि, उस्तादनि, शागिर्दनि, समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। रैली में शरीक माण्हुनि जे हथनि में प्ले कार्ड, बैनर खणी तालीम वधायो सिंध बचायो जा नारा लगाया विया ऐं सिंध में तालीम जी बहितरीअ लाइ, तरक़ीअ लाइ ठारा पेश कया विया। इन मौके ते रैली में शरीक अॻवाननि डॉक्टर मुर्तज़ा खोड़ो, उस्ताद नूरदीन पवर, डॉक्टर जुल्फकार राहूजो, रियाज़ मंगलो, प्रोफेसर हबीबुल्ला मंगी, समाजी अॻवान तस्लीम अब्बासी, शाह शेख, अलीगुल खोड़ो, सीमा मंगी, किरण राहूजो, शाइस्ता खोसो, लालन चन्नो, मकसूद मैसर, राज अलीगुल भुट्टो ऐं ॿियनि जो चवणु हो त रियासती मुल्की आइन जे शिक 25A ते बिना देर अमल करे 5 सालनि खां 16 सालनि जी उमिरि वारा ॿार तालीमी इदारनि ताईं पहुचाइण जो बंदोबस्त करण ऐं खेनि जदीद ऐं मुफ़्त तालीम मुहैया कई वञे। माण्हुनि खे पंहिंजे आइनी हक़नि जी ख़बर कान्हे, माण्हुनि खे कानूनी हक़नि जी ख़बर कान्हे, माण्हुनि खे इहा ख़बर कान्हे त हीअ जेका HEC ऐं यूनिवर्सिटी तालीम आहे इहा फ़रसूद बेकार थी वई आहे। असां डिजिटल दौर में था रहूं पिया, डिजिटैक जो दौर आहे, त असां माण्हुनि खे इहो ई शोर ॾियणु चाहियूं था त भई न रुगो फ्री ऐं कंपलसरी एजुकेशन मिले जेको असांजो आइनी हक़ आहे, पर उन खां अलावा उहा तालीम अॼु जे दौर वारी तालीम मिले। हिकिड़ो असां मैसेज खणी वियासीं आवाम ॾे, छाकाणि त तव्हां ॾिठो त सॼो जेको थियो आहे तालीम जे वाक़ या पंधु जेको आहे उहो ग्रास रूट में ॿाहिराड़ी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां उस्ताद शरीक थिया आहिनि, सिविल सोसाइटी जा माण्हू शरीक थिया आहिनि, ॿार शरीक थिया आहिनि, उहे माण्हू जिन जी तालीम मुतासिर थी आहे। तालीम वधायो सिंध बचायो फोरम तरफ़ां जेको तालीमी पंधु जे सिलसिले में हिकिड़ी रैली निकिती आहे, हीअ मतिलबु हिकिड़ो इशारो पियो करे त सिंध में तालीमी इनकलाब जी ज़रूरत आहे। सिंध तालीम जे हिसाब सां चइनी सूबनि खां पुठिते बीठल आहे ऐं सिंध जी तालीम एतिरी पोइते पियल आहे जंहिंजो को हिसाब ई कोन्हे को। त 7-8 लख ॿार स्कूलनि में कोन था वञनि, 7,000 स्कूल जेके आहिनि से बंदि पिया आहिनि ऐं हज़ारे उस्तादनि जूं जायूं ख़ाली पियूं आहिनि। ऐं उहो नौजवान चाहे त जेको मुस्तक़बिल जो रोशन हुजे, रोशन तॾहिं तुंहिंजी तालीम मिलंदी। तो ही नौजवान घुरदा कनि पिया स्टेट खां त जेका मुफ़्त ऐं मयारी तालीम आहे उहा लाज़िम करार ॾिनी वञे ऐं स्टेट पंहिंजो रोल प्ले करे त जीअं असां घर घर ताईं तालीम पहुचायूं। कंहिं बि मुल्क या माशरे या क़ौम जे तरक़ीअ जो ज़ामिन जेको आहे न उहा तालीम आहे। जेकॾहिं तालीम पुठिते पहल हूंदी त हिन वाक जो, हिन इवेंट जो, हिन रैलीअ जो मक़सदु ई इहो आहे त माण्हुनि में तालीम जो शऊर ॾिजे, रियासत खां इहा घुर कजे त तालीम अवामुल नास लाइ आम ऐं आम कई वञे। असांजा सिंध जा माण्हू जेके तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम आहिनि, तिन खे असां सरकार खां मुतालबो कयूं था त तिन खे स्कूलनि में मुफ़्त ऐं मयारी तालीम फ़ौरन फराहम करे। हिन तालीमी जागरता रैली में मौजूदु जेके सानियावंद ऐं सिविल सोसाइटी जा माण्हू हुया, उन्हनि जो चवणु इहो आहे त हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर जेके बंदि पियल स्कूल आहिनि ऐं उस्तादनि जी खोट आहे उन्हनि खे पूरो करे ऐं जदीद तालीम खे हथी वठाइण जे लाइ हिते बेपोच ऐं ग़रीब जेके माण्हू आहिनि उन्हनि जी मदद कई वञे। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ TV न्यूज़, गंबट।